बाद दुरूद पाक नाहे पढ़णो जियां अतहियात पूरो थींदो सिधो 3 रकात ते वञणो आहे। हाणे हिकिड़ो शख़्स ईअं थो चवे त मुंहिंजी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वॾी मुहबत आहे, मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत में दुरूद शरीफ़ पढ़ंदो, पर दुरूद बि इब्राहिमी उनजी वॾी फज़ीलत आहे, आलमन सबूर उनजी फज़ीलत ॿुधाई आहे। हाणे इहो दुरूद इब्राहिमी उहो विच अतहियात में अतहियात खां बाद थो पढ़े, पर ॼाणी वाणी थो पढ़े, ॼाणी वाणी पढ़े थो। त मां इहो दुरूद हिते पढ़ां, निमाज़ जहिड़ी इबादत आहे हिते पढ़ां। हाणे जंहिं ॼाणी वाणी जिथे दुरूद पढ़णो न हो, अल्लाह रसूल जो हुकुम न हो, पर हिन मुस्लमान मोहम्मद मुस्तफ़ा जी मुहबत में अची उन दुरूद पाक इब्राहिमी खे पढ़ियो, जंहिंजी बज़ाहिर फज़ीलत आहे, पर इते पढ़ण जो हुकुम न आहे शरीयत जो। पर हिन चयो त न, मां इते विच अतहियात खां पोइ दुरूद पाक पढ़ंदुमि, ॼाणी वाणी पढ़ियईं त उनजी निमाज़ ई न थींदी। हाणे थोरो सम्झो, अल्लाह से अकुल ॾिनो आहे, उन उते को गुनाह जो कमु त न कयो, हुन त दुरूद शरीफ़ पढ़ियो। दुरूद पाक जी त वॾी फज़ीलत आहे, पर मालूम थियो मुस्लमानो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला युक़बलु अमलुल अब्दि इल्ला सवाबन। इंसान जो उहो अमल क़बूल आहे जेको सिधो हुजे, क़ुरान जे तरीक़े ते, मुहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े ते, साहबा जे तरीक़े ते हुजे। हाणे दुरूद पाक आहे त भली शइ, दुरूद इब्राहिमी जी त फज़ीलत आहे, पर इन विच अतहियात खां पोइ मुहम्मद मुस्तफ़ा हुकुम न कयो। कंहिं सहाबीअ खे न चयो त हिते दुरूद शरीफ़ पढ़ो, किथे हदीस पाक में सुबूत नाहे त हाणे इहो तुंहिंजो अमल मुहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े ते नाहे, तंहिंजे करे बजाए सवाब जे लानत थींदी, गुनाह थी पवंदो। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू भुल में पढ़े थो, भुल में पढ़े त उन जे लाइ हुकुम आहे त सजदो साहब जो ॾे, निमाज़ थी वेंदी। ॼाणी वाणी पढ़ंदो त निमाज़ ई न थींदसि, तोणी सजदो साहब जो ॾे। हाणे इतो मालूम थियो मुस्लमानो त तव्हां असांखे जेको अक़ीदो रखिणो आहे, तव्हां असांखे जेको अमल करिणो आहे, सभ खां पहिरियां उहो अक़ीदो, उहो अमल क़ुरान ऐं मुहम्मद मुस्तफ़ा साहबा जे तरीक़े ते हुजे। ॿी शइ इहा आहे, ला युक़बलु अमलुल अब्दि इल्ला इख़लासन। इंसान जो उहो अमल क़बूल आहे जेको अल्लाह जे रज़ा ख़ातिर हुजे। सम्झी छॾियो मुस्लमानो, अल्लाह जी रज़ा हुजे मक़सद। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फ़िक़ह जा इमाम आहिनि, फरमाइनि था हिकिड़ो इमाम साहब निमाज़ में बीठो आहे ऐं उनखे ख़बर आहे त हिकिड़ो जमायती नलके ते बीठो आहे, वुज़ू थो करे या वुज़ू खाने ते आहे, पोइ तोणी मौलवी साहब आहे, बुज़ुर्ग आहे, जहिड़ो तहिड़ो आहे, उनजे इंतज़ार जे करे हे निमाज़ खे ड्रिगो थो करे त इहो माण्हू पहुचे निमाज़ में, रुकूअ में पहुचे, इन खां रकात न वञे। त हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा थो फरमाए, मूंखे इहो डपु आहे त इन इंसान जी निमाज़ इहा क़बूल न थींदी, इन जी इमामत रब वटि क़बूल आहे। छो? निमाज़ जो मक़सदु आहे त ताबुद अल्लाह कानक तराह, तूं ईअं इबादत कर ॼण तूं अल्लाह खे ॾिसे थो। जीअं हिकिड़ो इंसान एसपी जे आॾो, कंहिं बादशाह जे आॾो बीहंदो आहे, ॿिए कंहिंजो ख़्यालु कंदो आहे न कंदो आहे, तीअं ई इंसान जॾहिं रब अहकमुल हाकिमीन जे आॾो बीठो आहे त पोइ हिन खे ख़्याल ॿिए कंहिं इंसान, ॿिए कंहिं शइ जे तरफ़ न हुजनि, हाणे हिन जा ख़्याल रब अहकमुल हाकिमीन जे तरफ़ हुजनि। तंहिंजे करे इंसान अमल उहो अल्लाह वटि क़बूल आहे जेको इख़लास सां हुजे। ऐं इहो इख़लास इंसान खे कॾहिं ईंदो? जॾहिं इंसान क़ुरान पाक सां तालुक़ रखंदो, मुहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत ऐं तालुक़ रखंदो, अहलुल्लाह ऐं उलमा सां निस्बत ऐं तालुक़ रखंदो। तंहिंजे करे अल्लाह से फरमायो, वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। अवां जो अमल उहो अल्लाह वटि क़बूल आहे जेको इख़लास सां। तव्हां हदीस ॿुधी आहे उलमा खां त सखावत जो वॾो शान आहे, जिहाद जो वॾो शान आहे, इल्म जो वॾो शान आहे, क़ारी साहब जो क़ुरान पाक जे करे वॾो शान आहे, पर हदीस पाक में ईअं बि आहे त अल्लाह साईं इन्हनि इंसाननि खे जहन्नम में उछलींदो। पर हज़रत हमादुल्लाह हालिजी नवर अल्लाह मरक़दो पंहिंजे ख़ुतबात मलफूज़ात में फरमायो आहे त अल्लाह साईं काफ़िर खे पोइ उछलींदो जहन्नम में, अॻ में इहे इंसान जहन्नम में वेंदा।
उहो कारी साहब जंहिं क़ुर त भलो पढ़ियो पर मक़सद अल्लाह जी रज़ा न हुई, माण्हू चवनि त वाह वाह सखा कई है, ख़ैर ख़ैरात कई है, पर मक़सद इहो हो त माण्हू वाह वाह करनि। तकरीर कंदो हो, दरसो नसीहत इल्म उन में हुयो, पर माण्हू चवनि त वाह वाह। जिहाद त कयई, इस्लाम जो तहफ़ुज़ हिफ़ाज़त जे लाइ क़ुर्बानी जान जी ॾेई आयो, पर माण्हू चवनि त वाह जो मुजाहिद आहे, वाह जो बहादुर आहे। अल्लाह जी रज़ा न हुई। हज़रत हमादुल्लाह हालिजवी रहमतुल्लाह अलैह जन फरमाइनि था, अल्लाह साईं पहिरियों जहन्नम में इन्हनि इंसाननि खे उछलींदो। तंहिंजे करे इंसानो हरू भरू दुनिया जी थोड़ी इज़त शोहरत जे करे माण्हू पंहिंजी आख़िरत छो विञाए। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमायो त इन्नमा यख़्शा अल्लाह मिन इबादिहिल उलमा, अल्लाह जो ख़ौफ़ आहे त उलमा खे आहे। तंहिंजे करे अल्लाह जो ख़ौफ़ रब सां तालुक़ वॾी शइ आहे। त मक़सदु इहो थियो, तव्हां असां इंसान जेका निमाज़ पढ़ूं, क़ुर शरीफ़ पढ़ूं, ज़िक्र कयूं, सुन्नत सीरत ते हलूं, जंहिं बि नेक अमल में हुजूं, मक़सदु उन में अल्लाह जी रज़ा हुजे। सहाबा इकराम जी इहा ज़िंदगी हुई। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु मुस्लमाननि जा फारिस जी जंग में फातिह आहिनि। हाणे फारिस जे बादशाह जो माल गनीमत हिकिड़ो सहाबी सगोरो खणी थो अचे, खचरनि ते रखी उहे संदूकूं पेटियूं आहिनि, हिक हिक पेटी एॾी वॾी गौरी आहे जो उहो सहाबी सगोरो मथे ते नथो रखी सघे, को इंसान न खणी सघे। अॻे इंसाननि में केॾी कुवत हूंदी, केॾी ताक़त हूंदी। हाणे सहाबी सगोरो सोन जूं पेटियूं खचरनि ते रखी हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में खणी आयो। हज़रत साद लोहर खे घुरायो, उन जा सोन जा तौर जॾहिं कुल्फ खोलिया विया, सोन जूं पेटियूं खोलियूं वयूं जंहिं में हीरा ऐं जवाहिरात। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, ॼण अधु दुनिया साद जे क़दमनि पेरनि जे आॾो पई आहे। कमाल आहे साहबा जो। हीरा जवाहिरात आहिनि, सोन जूं पेटियूं आहिनि, लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबिन जी नज़र सोन ऐं हीरनि जवाहिरात जे तरफ़ न आहे, उन्हनि जी नज़र अल्लाह ऐं आख़िरत जे तरफ़। दुनिया ते नज़र कोन। तव्हां असां नमाज़ पढ़ंदा आहियूं ॾिठ बकरीअ जे करे, यार मेंह मुंहिंजी कीअं बचंदी, मुंहिंजा बचा कीअं बचंदा, मुंहिंजो पैसो पाई कीअं बचंदो, मुंहिंजी हीअ शइ कीअं थींदी, यार मां कुझु नमाज़ पढ़ां, क़ुर पढ़ां, ज़िक्र कयां, सुबुह जो दौर कयां, हीअ जुदारी शइ आहे। त चाहे इंसान इहा नियत करे, पर मक़सद त अल्लाह जी रज़ा आहे असुल। हाणे हज़रत साद उन सहाबीअ खे फरमायो, हूअं तोखे इनाम मां ॾियां। हाणे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन तोखे इनाम ॾींदा। त सहाबी तो फरमाए, न साईं मूंखे इनाम जी ज़रूरत कोन्हे। चए भला तूं तारुफ़ कराए, चए तारुफ़ जी बि ज़रूरत कोन्हे। चए भला मुंहुं तो बुटल आहे, चए इन जी बि ज़रूरत कोन्हे। मुंहिंजो इहो अमल दुनिया जे ॾेखाव रियाव ख़ातिर न आहे, मुंहिंजो इहो अमल अल्लाह जे रज़ा ख़ातिर आहे। हज़रत साद हिकिड़े सहाबी मुजाहिद खे मोकिलियो त वञ इन जो घरड़ो त ॾिसी आ, दरिया जे किनारे ते, जीअं तव्हांजा घरड़ा आहिनि दरिया जे किनारे ते, उन जो दरिया जे किनारे ते सहाबीअ जो घरड़ो आहे, छपरो आहे। सहाबी सगोरो जॾहिं साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में मोटी थो अचे त सहाबीअ जे अखियुनि मां लुड़क था अचनि। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु जन पुछनि था त ख़ैर त आहे, चइसे अजीब मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी आहे। घरड़ो अहिड़ो सादो हुउसि, छपर झूपड़ो जो घर में उन जे 8 ॾिहाड़ा थिया आहिनि, घर में बाहि न पई ॿरे, बचड़ा घर जा भाती सभु बुख ते वेठा हा, लेकिन कमाल आहे इन सहाबीअ जो उन सोन ऐं हीरनि जवाहिरात में ख़यानत नथो करे ऐं दुनिया ते नज़र न आहे। अहिड़ी हालत में बि हिन जो रब सां तालुक़ आहे त हज़रत साद जी अखियुनि मां लुड़का आया। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु अखियुनि मां लुड़क हारींदे फरमायो, ऐं मोहम्मद मुस्तफ़ा मां तुंहिंजे दीन ईमान तां क़ुर्बान हुजां। कहिड़ी त तूं इंसाननि खे तरबियत ॾिनी, उहे इंसान जेके तुंहिंजे अचण खां पहिरियां दुनिया सां शौक़ु रखंदा हुआ, रुपए पैसे सां शौक़ु रखंदा हुआ, दुनिया जे शयुनि सां उनस हूंदो हो, लेकिन तूं क़ुर ईमान जी अहिड़ी त उन्हनि खे दौलत ॾिनी आहे जो हाणे सोन ऐं हीरनि जवाहिरात जी अहमियत कोन्हे, हाणे मक़सदु अल्लाह जी रज़ा आहे ऐं आख़िरत जो फ़िक्र। वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन। हज़रत जुआइल बिन सुराक़ह रज़ियल्लाहु अन्हु, जुआइल बिन सुराक़ह रज़ियल्लाहु अन्हु इहो सहाबी सगुरो आहे, हिकिड़ी जंग में आयो।
हाणे उन जंग में इन सहाबीअ तीर हलाया, माल गनीमत मिलियो। हज़रत जुआइल रज़ियल्लाहु अन्हु जे हिसे में 100 बकरियूं आयूं। पोइ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे 100 बकरियूं हज़रत जुआइल रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे न ॾिनियूं, उहे ॾिनियूं हज़रत अक़रा बिन हाबिस रज़ियल्लाहु अन्हु, मके जो सहाबी हो, मुअल्लफ़तुल क़ुलूब जा। हज़रत अक़रा बिन हाबिस रज़ियल्लाहु अन्हु उन जिहाद में शरीक न हो, जिहाद में शरीक न हो, न तीर हलायईं न ओजागो कयईं। लेकिन हज़रत जुआइल बिन सुराक़ा जो हिस्सो मुहम्मद मुस्तफ़ा ख़ातमुन नबीयीन उन सहाबीअ खे ॾियनि था, उन मुस्लमान खे ॾियनि था जेको जंग में शरीक ई कोन्हे। अजीब नबीअ जा फ़ैसिला आहिनि। ख़ैर, हाणे हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया। इहो ज़ाहिद सहाबी हो, परहेज़गार सहाबी हो। हर सहाबीअ जे अंदरि अल्लाह साईं पंहिंजी पंहिंजी ख़ूबी रखी। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु जन अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, तव्हांजे तक़सीम ते असां राज़ी आहियूं, असांखे एतिराज़ कोन्हे। मा आताकुम रसूल फ़ख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फ़ंतहू। रसूल जेका शइ ॾे त वठो, जेका न ॾे त उन खां बाज़ थी वञो। असां तव्हांजी तक़सीम ते राज़ी आहियूं, लेकिन हिकमत सां सम्झणु चाहियूं त साईं उहो हज़रत जुआइल जंहिं मैदान जिहाद में हलियो, जंहिं तीर हलाया, उन जूं 100 बकरियूं अवां हज़रत अक़रा बिन हाबिस खे ॾियो था, जेको हज़रत अक़रा बिन हाबिस रज़ियल्लाहु अन्हु मैदान जिहाद में शरीक न आहे। महबूब मुस्तफ़ा फरमायो अबू ज़र ग़िफ़ारी सहाबीअ खे, जुआइलुन ख़ैरुन मिन मलाइल अर्ज़, जुआइलुन ख़ैरुन मिन मलाइल अर्ज़, जुआइलुन ख़ैरुन मिन मलाइल अर्ज़। हज़रत जुआइल इहो मां मुहम्मद मुस्तफ़ा जो उहो सहाबी आहे जंहिंजी दिलि में दुनिया जी लोभ लालच न आहे। तोड़ी अल्लाह जो रसूल जुआइल खे हिकिड़ी बकरी बि न ॾिनई। इन जंग मां जुआइल खे का बि शइ न मिली आहे, लेकिन जुआइल जी दिलि में दुनिया जी अहमियत कोन्हे, अल्लाह रसूल सां मोहबत आहे। हज़रत जुआइल फरमाइनि था सहाबी सगुरा त मूंखे रिढनि बकरियुनि खां वधीक अल्लाह ऐं रसूल सां मोहबत आहे। वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, इहो हो इख़लास। तंहिंजे करे मुनाफ़िक़ इंसान जी निशानी इहा आहे त उन में माल जी मोहबत हूंदी आहे, इज़त जी मोहबत हूंदी आहे। उहो कमु उहो कंदो आहे जेको शोहरत वारो हुजे। इहा मुनाफ़िक़ जी अलामत आहे, जंहिंमें शोहरत वधीक थींदी, जंहिंमें नालो वधीक थिए। तंहिंजे करे इंसान मुनाफ़िक़ जो अमल अल्लाह वटि क़बूल कोन्हे। रब तो फरमाए वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन। निफ़ाक़ जो ज़िद आहे इख़लास। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, अत्ताजिरु सदूक़ुल अमीन, उहो वापारी जेको सचो हुजे, सचो सचो हुजे, जंहिंमें रिया ॾेखाव न हुजे, अमीन ईमानदार हुजे, मां नबीन व सिद्दीक़ीन, ऐं जेको क़यामत जी ॾींहुं नबीन ऐं सिद्दीक़नि सां गॾु हूंदो। त ख़ैर इंसानो, दीन इस्लाम उहा नेमत आहे जेको तव्हां असांखे सही अक़ीदो सेखारे थो, सही अमल थो सेखारे। तंहिंजे करे इख़लास ऐं रज़ा इंसान खे तॾहिं ईंदी जॾहिं इंसान पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत ते हलंदो। हाणे इंसानो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती रसूल ऐं पैगंबर जी ज़रूरत छो थींदी आहे? छो थींदी आहे? उहा हिन जे करे, तव्हां दुनिया में खीर गरम कंदा, खीर इंसाननि जी ज़रूरत आहे। मुस्लमान बि पीअनि था, ग़ैर मुस्लिम बि पीअनि था, वाणिया बि पीअनि था, अंग्रेज़ बि पीअनि था, हर हिकिड़ो खीर पीअंदो आहे। पोइ खीर जॾहिं तव्हांखे गरम करणो हूंदो आहे, करणो बि बाहि ते आहे, पोइ उन बर्तन में, थाम में, बाटले में छो रखंदा हो, देगड़ी में छो रखंदा हो? जॾहिं खीर तव्हांखे बाहि ते गरम करणो आहे त सोस तो उन बाहि ते रखो न, न उहो थाम में रखबो। जीअं तव्हांखे चांहि ठाहिणी आहे त चांहि तव्हां उन हीअ थाम में रखंदव, खीर पाणी थाम में रखंदव, उन काठीअ ते न रखंदा। पोइ इंसान जीअं खीर ऐं चांहि जे लाइ विच में थाम जी ज़रूरत आहे, ईअं इंसाननि ऐं अल्लाह जे विच में रसूल मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़रूरत आहे। मुहम्मद मुस्तफ़ा खां सवाइ तव्हांखे रब जी सुञाण न थींदी, तव्हांखे मक़सद जी सुञाण न थींदी, तव्हांखे ज़िंदगी जी सुञाण न थींदी, तव्हांखे निमाज़ जी सुञाण न थींदी, तव्हांखे इस्लाम जे अहकामनि जी सुञाण न थींदी। तंहिंजे करे इंसान में इंसानियत, मक़सद हयात, आख़िरत जी सुञाण तॾहिं थींदी जॾहिं तव्हां लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसन, मुहम्मद मुस्तफ़ा जे सोणे तरीक़े ते ज़िंदगी। ऐं इंसान दुनिया जे अंदरि अल्लाह से जेके रसूल पैगंबर मोकिलिया, उन्हनि रसूलनि पैगंबरनि मां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िरी रसूल ऐं पैगंबर आहिनि।
आख़िरी रसूल ऐं पैगंबर आहिनि ऐं अल्लाह साईं ख़त्मे नुबुवत जो ताज हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते रखियो। तमाम रसूलनि में शान ऐं मर्तबो मुहम्मद मुस्तफ़ा जो वधीक आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना अव्वलुल अंबिया ख़ल्क़न व आख़िरहुम बासा, मां तमाम रसूलनि में आयो त पहिरियां आहियां, तख़लीक़ में मां पहिरियां आहियां, पैदाइश में पहिरियां आहियां, लेकिन ज़ाहिर थियण में मां आख़िर में। समझिजो ओगाही बिरादरी जा मुसलमानो, मुख़्तलिफ़ क़ौमुनि बिरादरनि जा, त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो अन अव्वलुल अंबिया ख़ल्क़न, मां तमाम अंबिया में तख़लीक़ में पहिरियां आहियां, लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, रब तो फरमाए महबूब मुस्तफ़ा जे तू न हुजे हां मां आसमान ज़मीन भी पैदा न कयां। फरमायो वन आख़िर हम बासा, लेकिन मां ज़ाहिर आख़िर में थियो आहियां, ज़ाहिर आख़िर में। उनखे सम्झो मसलन जीअं तव्हां ॿाहिराड़ी जा इंसान हो, तव्हां पंहिंजो मेह रखंदा हो, हिकिड़ो इंसान थो चवे त मूंखे सिंधी मखण खपे, देसी मखण, सिंधी मखण। हाणे इहो तो चवे त सिंधी मखण कीअं मिलंदो, चवे थो इहो मिलंदो आहे मेह खां। उन जे लाइ हिन इंसान पैसा गॾु कया, 50,000 लख रुपयो, 1.5 लख गॾु करे खीसे में रखी वियो, काथे वञी ॻोठनि में काथे कंहिं ते कंहिं इंसान खां मेह वरिते। हाणे जॾहिं हीअ मेह थो वठे त तॾहिं बि हिन जे ज़हन में चाहे त मां हिन जो मखण हासिल कंदुसि। हिन उन खां मेह वरिती, हाणे मेह खे गाहु थो खाराए, मेह जी ख़िदमत करे थो, पर जॾहिं मेह खे गाहु थो खाराए त मक़सदु हिन जो चाहे मूंखे मखण मिले। जॾहिं मेह खे उन जी सार संभार करे थो, मक़सदु हिन जो चाहे त मूंखे मखण मिले। हाणे उन मेह खे जॾहिं ही ॾोहे थो, खीर थो कढे, अञा ज़ाहिर खीर थियो आहे, पर मक़सदु इन इंसान जो चाहे मूंखे मखण मिले। हाणे उन खीर मां हिन लस्सी जुगी, हाणे जॾहिं लस्सी ठही त मक़सदु इन जो मखण आहे, लेकिन लस्सीअ खे जुगण खां बाद आख़िर में वञी खीर उहो मखण ज़ाहिर थियो। हाणे इंसान सम्झिजो त जॾहिं इहो इंसान रुपयो पैसो खणी वञे पियो मेह वठण, त मक़सदु इन जो मखण हो। जॾहिं हिन मेह वरिती मक़सदु हिन जो मखण हो। जॾहिं उन मेह खे गाहु पियो खाराए, मक़सदु हिन जो मखण हो। जॾहिं हिन मेह खे ॾुधो, मक़सदु उन जो मखण हो। जॾहिं हिन मेह मां खीर हासिल कयो, मक़सदु उन जो मखण आहे। जॾहिं खीर मां लस्सी ठही, मक़सदु इन जो मखण आहे, लेकिन मखण ज़ाहिर आख़िर में थियो आहे, ज़ाहिर आख़िर में थियो आहे। पर हिन इंसान जो मक़सदु पहिरियों हो, इहो ई आहे काइनात जो मक़सदु। अल्लाह साईं अञा अंबिया इकराम खे न मोकिलियो, लेकिन मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा है। हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं रसूल पैगंबर थी आया, पैदा थिया, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा है। 1,24,000 कमो बेश उहे नबी पैदा थिया, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा है। 313 रसूल आया, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा है। जन्नत जहन्नम ठही, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा है। आसमान ज़मीन पैदा थिया, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा है। सिज चंद्र सितारा पैदा थिया, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा है। पूरी कायनात मखलूक ठही, मक़सदु मुहम्मद मुस्तफ़ा है। पर मुहम्मद मुस्तफ़ा ज़ाहिर पहुचा है, ज़ाहिर पहुचा है। ओ जे उहो इंसान जेको मखण पियो हासिल करणु चाहे, हाणे पहिरियों उन पैसा गॾु कया, हाणे मेह वरितई, हाणे उन मेह खे गाहु खारायई, उन मां खीर कढियई, उन मां लस्सी ठाहियई, पर मखण ज़ाहिर त पहुचींदो आहे न भाउ, ज़ाहिर पहुचियो। ईअं ई अल्लाह साईं पूरी काइनात खे ठाहियो, पर इन काइनात आदम ऐं इंसाननि रसूलनि पैगंबर ज़मीन आसमान सभिनि जे मक़सदु छा हो? मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो अन अव्वलुल अंबिया ख़ल्क़न, रब साईं मूंखे तख़लीक़ में त पहिरियों रखियो आहे, व अन आख़िरहुम बासा, लेकिन मां मुहम्मद मुस्तफ़ा ज़ाहिर आख़िर में। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान ऐं मर्तबो तमाम रसूलनि पैगंबरनि खां वधीक आहे। ऐं मुसलमानो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ रसूल न आहिनि, तव्हां असांखे इहो अक़ीदो ईमान रखणो आहे, रसूल बि आहिनि त ख़ातमुन नबियीन बि आहिनि। तमाम रसूलनि मां ख़त्मे नुबुवत जो ताज अल्लाह साईं मुहम्मद मुस्तफ़ा ते रखियो। तंहिंजे करे उम्मत में हिकिड़ो ख़बीस फ़िरक़ो आहे जेको पाण खे मुसलमानी जे लेबल में आणणो थो चाहे, जंहिंखे मिर्ज़ाई ऐं कादियानी चइबो आहे। ऐं इंसानो, इहे मिर्ज़ाई ऐं कादियानी
इन जे करे ख़तरनाक शइ आहे जो इहे दीन जा दुश्मन, अक़ीदा ख़त्म नबूवत जा दुश्मन ऐं इस्लाम जे अहकामनि जा दुश्मन, इन्हनि खे हिकिड़े अंग्रेज़ ऐं दीन इस्लाम जे दुश्मननि उन्हनि खे वजूद आंदो आहे ताकि मुसलमाननि मां असुल शइ ख़तम थिए। जीअं बाज़ार में का शइ ठगी वारी हूंदी आहे, का शइ ॿियो नंबर हले थी, तीअं हे बि ॿियो नंबर इंसान आहिनि जंहिंजो इस्लाम दीन सां कोई ताल्लुक़ कोन्हे। तव्हां असां ॾिसूं पाकिस्तान जे अंदरि 22 करोड़ आबादी आहे, लेकिन पाकिस्तान में जेके इंसान रहनि था को मुसलमान यहूदी थिए नथी। मुसलमान जो ज़हन इहो आहे त यहूदियत खां मां भलो आहे, यहूदी इस्लाम खां ॿाहिरि आहे। को मुसलमान ईसाई थिए न थींदो, तमामु घटि आहे, न हुजण बराबरि। को मुसलमान वाणियो थिए हिंदू थिए, तव्हां कॾहिं ॿुधो आहे? घटि आहे, न थींदो। छो? इहो जहिड़ो बि मुसलमान आहे गुनाहगार चवे थो त इस्लाम त भलो आहे, मां मुसलमान आहे, मां छो वाणियो थियां, मां छो हिंदू थियां, चोड़ो माड़े चो मां छो थियां। तंहिंजे करे आहे त मुसलमान, आहे त गुनाहगार, पर वाणे हिंदू चोड़े माड़े जे थियण खे आइब थो सम्झे। हे इहो थो सम्झे त ॼण मां इस्लाम जे दायरे खां निकिरी वेंदो। लेकिन मिर्ज़ाई ऐं कादियानी उहे मलूल ख़बीस इंसान आहिनि जंहिंजो अक़ीदो छा आहे, असां मुसलमान में आहिनि इस्लाम खां ॿाहिरि, आहिनि ख़त्म नबूवत जा मुनकिर, आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जा तौहीन कंदड़, आहिनि दीन इस्लाम खां ॿाहिरि, लेकिन पाण खे मुसलमाननि जे लिबास में आणनि था। हाणे इन खे आम माण्हू नथो सम्झी सघे। अहले इल्म आलिम सम्झंदो, तालिब इल्म सम्झंदो, जंहिंखे क़ुरान हदीस सां वाबस्तगी हूंदी, उहो इंसान सम्झी सघंदो। लेकिन कादियानी मिर्ज़ाई खे आम इंसान न सम्झी सघंदो। उहो सम्झो छा त हे बि असां जहिड़ो मुसलमान आहे, को MP आहे, को MN आहे, को सरदार आहे, को सदर आहे, को वज़ीर आज़म आहे। तव्हां असां जंहिं मुल्क में रहूं था, इमरान जा वज़ीर हुक्मरान उहे इन शइ खे नथा सम्झी सघनि। छो? उन्हनि ज़िंदगी गंद में गुज़ारी। हिकिड़ो माण्हू ॾेढर जेकॾहिं किने पाणीअ में रहे, गंदे पाणीअ में टां वेठो करे, उन साफ़ सुथरो पाणी कोन ॾिठो, उनखे कहिड़ी ख़बर हो? सम्झनि थो दुनिया ई आहे। उहो इंसान जेको रस्मी तरह सां पाण खे मुसलमाननि जी में त शुमार करे थो, लेकिन हुनखे ख़बर ई कोन्हे त क़ुरान पाक कहिड़ी हस्ती आहे, मोहम्मद मुस्तफ़ा कहिड़ी हस्ती आहिनि, अक़ीदा ख़त्म नबूवत कहिड़ी नेमत आहे, मदारिस दीनिया केॾी नेमत आहिनि, क़ुरान जी तालीम केॾी वॾी नेमत आहे, दीन इस्लाम केॾी वॾी नेमत आहे। हाणे हे इंसान इक़्तिदार कुर्सीअ ते अची करे, वज़ीर हुक्मरान बणिजी करे, अंग्रेज़ जो पठू ऐं ग़ुलाम बणिजी करे दीन इस्लाम जे ख़िलाफ़ साज़िश थो करे। तंहिंजे करे इन मलून इमरान वटि अक़ीदा ख़त्म नबूवत जी अहमियत नाहे, कादियानियत जी अहमियत आहे। इन वटि मज़लूम मुसलमाननि जी अहमियत कोन्हे, यहूदनि जी अहमियत आहे। इन वटि मस्जिद मदरसे जी अहमियत कोन्हे, ज़िना शराब बुराई जी अहमियत आहे। तंहिंजे करे इंसानो, तव्हां असांजे मथां फरीदो आहे त तव्हां असांजो रब्तो ऐं ताल्लुक़ उलमा सां हुजे, आलिमनि दीनदारनि सां मुहबत तव्हां असांखे इहा शइ ॾींदी जो कम से कम अक़ीदा ख़त्म नबूवत जी तव्हांखे सुञाण थी। अक़ीदा ख़त्म नबूवत कहिड़ी शइ आहे? मुसलमानो, अक़ीदा ख़त्म नबूवत दीन इस्लाम जे अंदरि अहम शइ आहे। तव्हां इंसान हो, हिकिड़े इंसान जो पेर भॼी पए, हथु वढिजी पए, जंग वढिजी पए, ऐब त थी पवंदो, ऐबदार थी पियो, हथ खां माज़ूर, पेर खां माज़ूर, अखि खां माज़ूर, कन खां माज़ूर, ज़ुबान खां माज़ूर। कई इंसान आहिनि, को गूंगो आहे, को नाबीनो आहे, को ॿोड़ो आहे, ॾिसंदा इंसान। लेकिन अहिड़ो इंसान तव्हां दुनिया में कॾहिं ॾिठो आहे जो उनखे मुंडी न हुजे, हुजे ज़िंदा छड़ो धड़ो हुजे? न, ज़िंदा इंसान कॾहिं थींदो जॾहिं मुंडी हूंदी। इंसान हो, मुसलमान भाई रहो, जीअं तव्हां असांजी हयाती मुंडीअ सां आहे, ईअं दीन इस्लाम जा जेके अहकाम आहिनि, निमाज़, क़ुरान, ज़िक्र, हज, इबादतूं, सुन्नत, सीरत, हज, ख़ैर ख़ैरात, इहे इस्लाम जा अहकाम अथव इंसान जे उज़वनि वांगुरु। जे इंसान खे हथ बि आहिनि, पेर बि आहिनि, टंगू बि आहिनि, अखि बि आहे, कन बि आहिनि, ज़ुबान बि आहिनि, पर दीन इस्लाम में अक़ीदा ख़त्म नबूवत अथव मुंडीअ वांगुरु। जेकॾहिं हिकिड़ो इंसान पंहिंजो पाण खे मुसलमान इन अंदाज़ सां सॾाए थो जो उन वटि निमाज़ जी त अहमियत आहे, निमाज़ त वरी पढ़े थो, क़ुरान पाक बि पढ़े थो, तबलीग में बि वञे थो, दीन जे शोबनि में बि आहे,
ऐं हज उमरो बि करे थो, ख़ैर ख़ैरात बि करे थो, सभु शयूं अथसि, पर उन इंसान में अक़ीदा ख़त्म नुबुवत नाहे, नऊज़ बिल्लाह मिन्हा। इन जी काई इबादत, काई नेकी अल्लाह वटि क़बूल न अथसि, काई इबादत, काई नेकी क़बूल नाहे। तंहिंजे करे मुस्लमानो, तव्हांजी निमाज़ तॾहिं अल्लाह वटि क़बूल आहे जॾहिं तव्हां में अक़ीदा ख़त्म नुबुवत हुजे। तव्हांजो रोज़ो रब वटि तॾहिं क़बूल आहे जॾहिं अक़ीदा ख़त्म नुबुवत हुजे। तव्हांजो हज उमरो तॾहिं क़बूल आहे जॾहिं अक़ीदा ख़त्म नुबुवत हुजे। तव्हांजो ज़िक्र तस्बीह तॾहिं रब वटि क़बूल आहे जॾहिं अक़ीदा ख़त्म नुबुवत हुजे। तव्हांजी इबादत नेकी तॾहिं रब वटि क़बूल आहे जॾहिं अक़ीदा ख़त्म नुबुवत हुजे। लेकिन हिकिड़ो उहो शख़्स आहे जेको बैतुल्लाह में निमाज़ थो पढ़े, लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा जे रोज़े पाक जे साम्हूं पूरी ज़िंदगी गुज़ारे थो, तोणी सॼी ज़िंदगी दुरूद शरीफ़ पढ़े थो। हिकिड़ो उहो इंसान आहे सॼी ज़िंदगी क़ुरान पाक पढ़े थो, लेकिन उन में अक़ीदा ख़त्म नुबुवत नाहे, त न उन जी तिलावत रब वटि क़बूल, न उन जो दुरूद रब वटि क़बूल, न उन जी निमाज़ रब वटि क़बूल, न उन जी इबादत रब वटि क़बूल। जीअं इंसान जी ज़िंदगी मुंडीअ सां आहे, मुंडी नाहे त इंसान बेकार आहे, तुंहिंजा हथ बि बेकार, तुंहिंजा पेर बि बेकार, तुंहिंजा उज़वा बि बेकार। हाणे इहो उज़वा कहिड़े कम जा जो मुंडी न हुजे? तंहिंजे करे इहा निमाज़ कहिड़े कम जी जंहिंमें अक़ीदा ख़त्म नुबुवत नाहे? तंहिंजे करे मुस्लमानो, अक़ीदा ख़त्म नुबुवत दीन इस्लाम जे अंदरि अहमियत रखे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अन ख़ातमुल अंबिया व अंतुम ख़ातमुल उमम, मां नबियनि में आख़िरी नबी आहियां, तव्हां उम्मतुनि में आख़िरी उम्मत आहियो। फरमायो, लौ कान मूसा हय्यन लमा वसअहु इल्ला इत्तिबाई, जे हज़रत मूसा अॼु ज़िंदा हुजे हा, उन जे मथां बि फ़र्ज़ हो मां मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़े, मां मुहम्मद मुस्तफ़ा जी इत्तिबा करे, मां मुहम्मद मुस्तफ़ा खे ख़ातमुन नबीयीन करे मञे। तंहिंजे करे हज़रत मूसा जेकॾहिं अॼु ज़िंदा हुजे हा, उहो बि मां मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़े। त छा मक़सदु थियो? मक़सदु इहो थियो, ख़त्म नुबुवत जो मक़सदु इहो आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद क़यामत ताईं ॿियो को रसूल, ॿियो को पैगंबर, ॿियो को नबी न। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदो, बैतुल मुक़द्दस ते लहंदो ॾाकण खां, उतां हेठि लहंदो, लेकिन मदीने में ईंदो, यहूदियुनि सां जंगियूं कंदो, दज्जाल सां जंगियूं कंदो, लेकिन हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती थी रहंदो, कलमो पाक पढ़ंदो, अक़ीदा ख़त्म नुबुवत जो मुहाफ़िज़ चौकीदार हूंदो। जीअं तव्हां असां मुस्लमान आहियूं, जीअं तव्हां असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि इहो ई कलमो पढ़ंदो। जे ईंदो त पंहिंजे रिसालत नुबुवत जी दावा न कंदो, चवंदो मां मुहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती आहियां, मां मुहम्मद मुस्तफ़ा जो ताबेदार आहियां, मां मुहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजो रसूल थो करे मञा, मां मुहम्मद मुस्तफ़ा खे ख़ातमुन नबीयीन थो करे मञा। हज़रत ईसा जो बि अक़ीदो, पर रब साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो, वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबीयीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुन सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा माअकुम ला तुमिनुन बिही व ला तंसुरुन। ऐं रसूलनि जी जमात, ऐं रसूलनि जा रूह, नबियनि जा रूह, मां रब अॼु तव्हां खां वाइदो वठां थो आलम अरवाह में, मुहम्मद मुस्तफ़ा जे तव्हांजे साम्हूं रसूल पैगंबर बणिजी आया, त तव्हां सभु रसूल पैगंबर ऐं नबीअ सभु मूं मां रब सां ॿ वाइदा कयो। हिकु ल तुमिनुन बिही, मुहम्मद मुस्तफ़ा ते ईमान बि आणींदो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व ला तंसुरुन, मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन ख़त्म नुबुवत जी चौकीदारी बि कंदो। अल्लाह साईं इहो वाइदो रसूलनि पैगंबरनि खां वरितो आहे। तंहिंजे करे इंसानो, कादियाननि खे पैदा कयो अंग्रेज़ बरतानिया, उन्हनि ॾिठो त हिते इस्लाम आहे, दीन आहे। अहिड़ा माण्हू तव्हां असांजे लिबास में, अहिड़ा फ़िरका, अहिड़ा टोला, अहिड़ियूं जमातूं उन्हनि तयारु कयूं आहिनि। के सहाबा जो इनकार, के इस्लाम जे अहकामनि सां इख़्तिलाफ़, के हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नुबुवत जा मुनकिर, के क़ुरान पाक जा मुनकिर, के हदीस जा मुनकिर। इहे सभु फितना इन्हनि जे पैदावार अंग्रेज़, बरतानिया, इसराइल, यहूदियत। तंहिंजे करे मुस्लमानो, तव्हां असां इन्हनि फितननि खां महफ़ूज़ तॾहिं थींदासीं जॾहिं उलमा सां तालुक़ हूंदो, उलमा सां निस्बत हूंदी। अव्हांखे मुबारक हुजे जो अल्हम्दुलिल्लाह अव्हां ॿाहिराड़ी जा इंसान हो, लेकिन अव्हांखे उलमा सां तालुक़ ऐं निस्बत आहे। ऐं इहा निस्बत एॾी वॾी अहमियत वारी शइ आहे। हज़रत हुज्जतुल इस्लाम मौलाना क़ासिम नानूतवी रहमतुल्लाह अलैह दारुल उलूम देवबंद जा बुनियाद रखंदड़ आहिनि। इन्हनि जी संगत में हिकिड़ो वाणियो हो, हिंदू हो,
लेकिन वो हिंदू हज़रत क़ासिम नानोतवी जी ख़िदमत में अचे, क़ासिम नानोतवी जे पोयां नमाज़ पढ़े, क़ासिम नानोतवी जे कचहरी में वेहे, उन आलिम दीन सां गॾु सफ़र करे। हिकिड़े ॾींहं ते क़ासिम नानोतवी खे अर्ज़ु कयईं, साईं दिलि त चाहे थी कलमो पढ़ा मुस्लमान थियां, पर वाणिया हिंदू मूंखां मुंहिंजा औलाद मुंहिंजा बच्चा खसंदा, इन्हनि जे डप ख़ौफ़ खां मां कलमो ज़ाहिर नथो कयां, पर मुंहिंजी दिलि में अल्लाह रसूल सां मुहबत आहे। हाणे एतिरी संगत थी वई उन वाणे जी, उन आलिम दीन सां, जो कॾहिं उहो वाणियो हिंदू हज़रत मौलाना क़ासिम नानोतवी जी जुती पाए, कॾहिं क़ासिम नानोतवी वाणे जी जुती पाए, कॾहिं उहो हिंदू वाणियो हज़रत क़ासिम नानोतवी जो चोलो पाए, कॾहिं हज़रत क़ासिम नानोतवी आलिम दीन दारुल उलूम देवबंद जो उहो मुहतिम ऐं संभालींदड़ उन हिंदू वाणे जो चोलो पाए थो। खूह ते वञनि त गॾु उहो सफ़र करनि, उथण वेहण गॾु। ख़ैर वाणियो फौत थियो, वाणनि उनखे बाहि में साड़ियो। 8 ॾींहंनि खां बाद उहो आलिम दीन मौलाना क़ासिम नानोतवी ख्वाब में ॾिठऊं त उन वाणे जी क़बर जन्नत जो बाग़, उन वाणे जी क़बर जन्नत जो बाग़। पुछण लॻसि त तोसां रब जी छो महिरबानी थी? चए साईं मूंसां इन जे करे महिरबानी थी, ओ जेको दिलि में मूंखे अल्लाह रसूल सां मुहबत हुई, तव्हांजी सोहबत में ईंदो हुउमि, तव्हां मुस्लमान हुयो, तव्हां नमाज़ पढ़ंदा हो, मां तव्हांजी मुहबत में नमाज़ में पोयां बीहा, तव्हां क़ुरान जो दर्स ॾींदा हो, मां तव्हांजी मुहबत में वेही रहां, तव्हां दीन जो सफ़र कंदा हो, मां तव्हांजी मुहबत में हलंदो हुउमि। पोइ देवबंद शरीफ़ अचां, पोइ तव्हांजी संगत सोहबत जे करे उहो दिलि वारो ईमान रब साईं मुंहिंजो क़बूल कयो आहे। मौलाना क़ासिम नानोतवी फरमायो, तोखे त हिंदुनि बाहि में साड़ियो हो। चइसि बज़ाहिर बाहि में साड़ियो हो, लेकिन मूंखे उन बाहि जी तकलीफ़ ज़रो बराबरि बि न थी जेकॾहिं हिकिड़ो हिंदू गैर मुस्लिम हज़रत मौलाना क़ासिम नानोतवी आलिम दीन सां संगत सोहबत रखे, रब उन जे मथां एॾी भलाई करे। बराबरि तव्हां असां गुनाहगार आइबदार हूं, लेकिन आलिमनि दीनदारनि उन जमीयत उलमा इस्लाम सां ताल्लुक़ ऐं निस्बत है। यकीनन इहा निस्बत, इहो ताल्लुक़ तव्हां असां जे लाइ दुनिया आख़िरत जे छोटकार जो ज़रियो। ऐं इंसानो अल्लाह करीम तव्हां असांखे उलमा सां ताल्लुक़, अल्लाह साईं अव्हांजे घरनि जी हिफ़ाज़त फरमाए। ख़ासि तरह सां असांजी रियासत में हिकिड़ो नओं फितनो उथियो आहे, अजीब अजीब जज आहिनि, उन्हनि खे इंसान ज़ात ते रहम कोन्हे। उहे इंसान जेके ग़रीब इंसान पंहिंजे घरनि में झुगनि में वेठा आहिनि, लेकिन हराम जे करे नहूसत इहा आहे त रैयत ते अवाम ते रहम न आहे, रहम न आहे। तंहिंजे करे अंदर में जे हराम पइजी वियो आहे, तंहिंजे करे ग़रीब इंसाननि ते रहम ई कोन्हे। अल्लाह साईं जे ज़ुल्म खां तव्हां असांखे महफ़ूज़ फरमाए, रब अव्हांजे घरनि जी बचनि जी इज़त आबरू जी हिफ़ाज़त फरमाए। तंहिंजे करे अहिड़े मौक़े ते जेका इहा मुसीबत अचे थी, पोइ इंसान अल्लाह जो ज़िक्र करे, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा साहबी औरत है, उनजो मुड़ुसु फौत थियो। पोइ इहा हुज़ूर अम्मा आयशा जी ख़िदमत में आई। अम्मा साईं खे चई त साईं अम्मा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में त अहवाल मुंहिंजो अर्ज़ु कर, मुंहिंजो मुड़ुसु फौत थियो आहे, मूंखे ॾाढो ॾुख आहे, मूंखे मुड़ुसु ॾाढो यादि हूंदो आहे। पोइ तंहिंजे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में मुंहिंजे लाइ अर्ज़ु कर, मुंहिंजे लाइ दुआ फरमाए। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा खे फरमायो, आयशा उम्मे सलमा खे चओ जेको तोखे सदमो ॾुख पहुतो आहे, उन ॾुख सदमे में तूं इहो रब जो ज़िक्र कर, पढ़ंदी रहो, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रब साईं उन ॾुख सदमे में हिन खे सुहिणो बदिलो ॾींदो। पोइ अॻिते हली उम्मे सलमा जो निकाह थियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। अम्मा उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा थी फरमाए, मूंखे त सोच ई कोन आई, मूंखे त ख़्याल ई कोन हो त मुंहिंजो निकाह हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थींदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उम्मे सलमा जेको तूं रब जो ज़िक्र कयो हो न, इहो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, ग़म ऐं सदमे में अल्लाह से उन जे बदिले में तोखे अहिड़ी नेमत ॾिनी आहे जेका तुंहिंजे तसवुर ऐं ख़्याल में बि कोन्हे। तंहिंजे करे ख़ासि तरह सां अवां इंसान जेके पंहिंजे घरनि में झुगनि में वेठा हो, पोइ जेकॾहिं हुक्मरान अंधा थिया आहिनि, रियासत अंधी थी आहे, तव्हां असां रैयत ते उन्हनि खे रहम न आहे। कम से कम इंसान अल्लाह जो इहो ज़िक्र पाबंदी सां करे, हर निमाज़ खां पोइ 100 दफ़ा पढ़े, ताकी अल्लाह से अव्हां खे इन जे बदिले में सुहिणी नेमत अता फरमाए। अल्लाह से तव्हां असांजे मथां फज़ल एहसान करे। या अल्लाह या रहमान, अल्लाह से हिन दीनी जलसे खे क़बूल फरमा। रब से असांखे तौहीद जो अक़ीदो नसीब फरमा, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत इत्तिबा पैरवी नसीब फरमा, अक़ीदा ख़त्म नबूवत नसीब फरमा। पंहिंजे उलमा सां, सुलहा सां, दीनदारनि सां असांखे
उन जमात में दाखिल फरमा। रिया वखां देखा वखां अल्लाह से महफूज फरमा। दुनिया आखिरत असांजी सोहणी फरमा। कब्र क़यामत रोशन फरमा। ईमान असां रहा ईमान असां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। अल्लाह से इंसान जे घरनि जे मथां रियासत जो ज़ुल्म आहे, अल्लाह से उनजे घरनि जी हिफ़ाज़त फरमा। रब साईं तूं उन्हनि खे सुहिणो बदिलो अता फरमा। अल्लाह साईं तूं उन्हनि जे इज़्ज़त आबरू बचड़नि जे मथां रहम फज़ुल फरमा। अल्लाह से इन ज़ालिम हुक्मराननि खां निजात अता फरमा। अल्लाह से इंसान ज़ात ते रहम जी तौफ़ीक़ अता फरमा। हस्बुनल्लाहु व निअमल वकील। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारक वसल्लम। हींअर मानी थींदी सभी दोस्त हिते वेहनि इंशाअल्लाह। कम वारनि खे गुज़ारिश आहे बराबर महिरबानी पंडाल में सभी दोस्तनि खे मानी पहुचायो। एक ज़रूरी ऐलान 24 फरवरी ते गोठ अलीबख्श खान विचारानी में निज लाड़ो तंगवानी एक अज़ीम जान प्रोग्राम थी रहियो आहे जंहिंजा महिमान